सिंध खे विरहाइण जूं ॻाल्हियूं जॾहिं बि थियूं सिंध असेंबली जे ऐवान मां हिकु आवाज़ बुलंद थियो, पर सवाल उहो आहे त उहो आवाज़ कॾहिं बुलंद थियो, कंहिं बुलंद कयो ऐं सिंध खे विरहाइण ख़िलाफ़ सिंध असेंबली में केतिरा भेरा पंहिंजो मौक़िफ़ रिकॉर्ड करायो। अॼु असां अव्हां खे अहिड़ो दस्तावेज़ी रिकॉर्ड ॾेखारींदासीं जेको सिंध जे सियासी तारीख़ जी इंतिहाई अहम बाब आहे। इन लाइ वीडियो आख़िर ताईं ॾिसंदा रहो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आउं आहियां GM कोकर। अव्हां ॾिसी रहिया आहियो FIR डिजिटल। सिंध सां इश्क कंदड़ सिंध वासियो, 1948 खां 2026 ईस्वी ताईं सिंध जी वहदत, सालमियत ऐं जाग्राफियाई हदनि बाबति सिंध असेंबली जो मौक़िफ़ ऐं सभ खां अहम ॻाल्हि उहे ठराव पेश कंदड़ केरु हुआ। अचो त तारीख़ी जा वर्क खोलियूं। पहिरियों सवाल उहो आहे त छा ही मामिलो नओं आहे? न, सिंध जी वहदत ऐं जाग्राफियाई सालमियत बाबति सियासी बहस केतिरनि ई ॾहाकनि खां हलंदो आयो आहे। दस्तावेज़नि मां ज़ाहिर थिए थो त सिंध असेंबली जी रिकॉर्ड में 1948 खां पोइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अहिड़ा ठहराव मौजूदु आहिनि जिन में सिंध जे विरहाङे नए सूबे या कराची खे सिंध खां धार करण वारनि तजवीज़नि ख़िलाफ़ वाज़े मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो ऐं 2012 खां 2026 ताईं अहिड़ा अहम ठहराव हिक खां वधीक भेरा साम्हूं आया आहिनि। कराची जूं भितियूं, नारा, पोस्टर ऐं महाजर सूबे जूं ॻाल्हियूं ज़ोर शोर सां कर खयूं पिए अचियूं ऐं 9 मार्च 2012 ते सिंध असेंबली में मामिलो पहुतो। ठहराव पेश कंदड़ हुयो फंक्शन लीग जी ख़ातून मेंबर नुसरत सहर अब्बासी। ठहराव में कराची जी भितनि ते महाजर सूबे बाबति नारा ऐं पोस्टर लॻाइण जी सख़्त मज़म्मत कई वई। हुकूमत खां मुतालबो कयो वियो त अहिड़नि सरगर्मियुनि जी बुनियाद मौजूदु माण्हुनि खे वाक़ो कयो वञे ऐं इन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। याने सिंध जे विरहाङे जी ॻाल्हि ऐवान ताईं पहुती ऐं ऐवान मां उन जो जवाब बि आयो। सिर्फ़ हिकु साल खां पोइ 18 सेप्टेंबर 2013 ते सिंध असेंबली में ॿीहर हिकु अहम ठहराव आयो। हिन भेरे ठहराव पेश कंदड़ BPP जी ख़ातून मेंबर ख़ैरुनिसा मुग़ल हुई। ठहराव में सिंध जे मादरे वतन खे टोड़े अलॻि सूबो ठहण वारी साज़िश जी सख़्त मज़म्मत कई वई ऐं सिंध जी हिफ़ाज़त लाइ हर क़िस्म जी क़ुर्बानी ॾियण जो अज़म ज़ाहिर कयो वियो। सोचे ॾिसो, हिकु साल अॻु भितनि ते नारा हुआ, हाणे मामिलो सिंध जे मुस्तक़बिल ताईं पहुची चुको हो ऐं सिंध असेंबली जो मौक़िफ़ ॿीहर रिकॉर्ड ते अची वियो। सिंध जी हदनि बाबति वाज़े मौक़िफ़ 25 सेप्टेंबर 2014 ते आयो। उहो ठहराव पेश कंदड़ हो मोहम्मद शहरयार ख़ान महर। हिन ठहराव में सिंध जी जाग्राफी सालमियत ते यकीन जो इज़हार कयो वियो, सूबे जूं मौजूदा हदूं बरक़रार रखण जी ॻाल्हि कई वई ऐं हिकु इंतिहाई अहम नुक़्तो साम्हूं आंदो वियो। इंतिज़ामी सहूलियत लाइ नंढा यूनिट ठाहिण ऐं सिंध खे विरहाइण बि मुख़्तलिफ़ शयूं आहिनि, छो त सिंध जी अॻई तालका, टाउन, ज़िला, डिवीज़नूं मौजूदु आहिनि। याने इंतिज़ामी तब्दीली अलॻि ॻाल्हि, सिंध जी जाग्राफी विरासत अलॻि ॻाल्हि तौर ते साम्हूं आई। वरी सिंध खे 2 हिसनि में विरहाइण वारो बयान बि जवाब आयो। हाणे अचूं था 2019 ॾांहुं। 15 अप्रैल 2019 वारे ॾींहुं सिंध असेंबली में हिकु ॿियो अहम ठहराव आयो। पेश कंदड़ उर्दू ॻाल्हाईंदड़ कराची सां तालुक़ रखंदड़ ख़ातून मेंबर सईदा शहला रज़ा हुई। ठहराव में सिंध खे 2 हिसनि में विरहाइण बाबति MQM अॻवान ऐं वफ़ाक़ी वज़ीर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जे बयान खे रद्द कयो वियो। ठहराव में अहिड़नि बयाननि खे सिंध जे माण्हुनि में इख़्तिलाफ़ात ऐं नफ़रत पैदा करण वारो अमल करार ॾिनो वियो ऐं ज़ोर ॾिनो वियो त सिंध जी अवाम जो इतिहाद, अमन ऐं ख़ुशहाली बरक़रार रहणु घुरिजे। कराची बाबति सख़्त मौक़िफ़, पर हाणे हिते ख़तमु न थी। सिर्फ़ कुझु महीननि खां पोइ 16 सेप्टेंबर 2019 ते सिंध असेंबली में ॿीहर हिकु सख़्त ठहराव पेश कयो। पेश कंदड़ हो सिंध जो आशिक़ डॉक्टर सोराब ख़ान सरकी। हिन ठहराव में कराची खे सिंध खां धार करण वारी तजवीज़ खे सख़्ती सां रद्द कयो वियो ऐं अहिड़े कंहिं बि क़दम खे सिंध जी वहदत ऐं वफ़ाक़ जी मज़बूत ढांचे लाइ नुक़सानकार करार ॾिनो वियो। याने 2019 ऐं सिंध असेंबली जे फ्लोर ते 2 भेरा सिंध जे विरहाङे बाबति सख़्त मौक़िफ़ रिकॉर्ड थियो ऐं हाणे सभ खां ताज़ो बाप ते नज़र विझूं था।
21 फरवरी 2026 ही तारीख़ अहम छो आहे? छो त हिन भेरे सिंध जी ॻाल्हि सिर्फ़ ज़मीन ऐं सरहदनि ताईं महदूद न रही। सिंध असेंबली जी हिकु जामिया ठहिराउ पेश थियो। पेश कंदड़ को मेंबर न पर सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह हो। ठहिराउ में सिंध खे सिर्फ़ हिकु इंतिज़ामी या आइनी यूनिट न पर क़दीम तहज़ीब, तारीख़, ॿोली ऐं सक़ाफ़ती तसलसल वारी धरती करार ॾिनो वियो। मोहन जो दड़ो, सिंधू माथरी जी तहज़ीब, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सचल सरमस्त, अब्दुल्ला शाह गाज़ी, लाल शहबाज़ कलंदर, उहे सभु हवाला सिंध जी तारीख़ ऐं सक़ाफ़ती सुञाणप खे उजागर कनि था ऐं ठहिराउ में सिंध जी वहदत, सालमियत ऐं आइनी हैसियत जी तहफ़ुज़ लाइ वाज़े मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो। हाणे यादि रखो, उहे नाला सिंध जे विरहाङे या जाग्राफ़ी वहदत बाबति अहम ठहिराउ पेश कंदड़ नसरत सहर, अब्बासी, निसा मुग़ल, मोहम्मद शहरयार ख़ान महर, सैयद शहला रज़ा, डॉक्टर सोराब सरकी ऐं सैयद मुराद अली शाह ऐं दस्तावेज़ी रिकॉर्ड में 1948 जो तारीख़ी हवालो पिणु आहे। पर हाणे अचे थी सभ खां अहम आइनी ॻाल्हि। अॼुकल्ह आर्टिकल 144 जो नालो बि बहस में अची रहियो आहे, पर असल हक़ीक़त छा आहे? पाकिस्तान जे आइन जो आर्टिकल 144 पाण मुरादो नओं सूबो ठहण जो अख़्तियार नथो ॾिए। ही शक उहो आइनी तरीक़ो बयानु करे थी जंहिं तहत हिकु या हिक खां वधीक सूबाई असेंबलियूं करारदाद ज़रिए पार्लियामेंट खे अहिड़े मामले ते कानून साज़ी जो अख़्तियार ॾेई सघनि थियूं जेके वफ़ाक़ी कानून साज़ी वारी फ़हरिस्त में शामिल न हुजे। यानी सूबाई असेंबली जी करारदाद ऐं नओं सूबो ठहणु हिकु ई ॻाल्हि नाहे। ही फ़र्क़ु सम्झणु इंतिहाई ज़रूरी आहे। आख़िरी ऐं सभ खां वॾो सवाल उहो आहे त 1948 खां 2025 ताईं मुख़्तलिफ़ सियासी दौर, मुख़्तलिफ़ हुकूमतूं, मुख़्तलिफ़ पार्टियूं, पर सिंध जी वहदत ऐं जाग्राफ़ी सालमियत बाबति सिंध असेंबली जो लिखियलु रिकॉर्ड बार बार साम्हूं अचे थो। ऐं पोइ 21 फरवरी 2026 ही सिर्फ़ तक़रीरूं न आहिनि, ही सिर्फ़ सियासी नारा न आहिनि, ही सिंध असेंबली जो ऐवान में रिकॉर्ड थियल ठहिराउ आहिनि। ऐं हाणे सवाल अव्हां खां त छा सिंध जी वहदत बाबति उहे तारीख़ी ठहिराउ मुस्तक़बिल में सिंध जी आइनी ऐं सियासी बहसनि लाइ बुनियादी दस्तावेज़ बणिजी सघनि था? पंहिंजी राय कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो। वीडियो पसंदि आई हुजे त शेयर करियो, लाइक करियो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। ख़ुदा हाफ़िज़।